बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकब न्यूज़ गढ़ी खैरो जे रिपोर्टर अमर सिंधी जे पुट खां ॾींहुं ॾिठे जो मोटरसाइकिल मोबाइल ऐं रोक रक़म फुर। जैकब न्यूज़ गढ़ी खैरो जे रिपोर्टर अमर सिंधी जे पुट राबेल खां दाऊ जहानपुर में अणसुञातल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते CD मोटरसाइकिल 2020 मॉडल मोबाइल ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। नौजवान राबेल जैकबाबाद खां पासपोर्ट ठाराए वापसि गढ़ी खैरो वञी रहियो हो त दाऊ पुलिस चौकी भरिसां फुर थी। साफ़िन SSP जैकबाबाद शुमाइल रियाज़ मलिक खां घुर कई आहे त अमर सिंधी जे पुट खां फुर थियल मोटरसाइकिल फौरी तौर वापसि कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। एहतसाब अदालत सखर में आमदनी का वधीक असासन वारे केस में हाज़िर थियण बाद पीपल्स पार्टी अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना एमरजेंसी डिक्लेयर कई वञे। कोरोना ते कंहिंखे बि सियासत न करणु घुर्जे। पाड़ेसरी मुल्क में ख़तरनाक सूरत हाल आहे। हिंदुस्तान के कोरोना मरीज़नि लाइ कयल आछ पाकिस्तान जो सुठो क़दम आहे। इमरान खान के 5 साल पूरा करण ॾिना वञनि त जीअं हू चङी रीत अवाम आॾो वाइखो थी सघे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा वारो फ़ैसिलो बहितर आहे। अदालतनि में तमामु सुठा ऐं आज़ाद सोच रखंदड़ जज आहिनि, जॾहिं त अदालत ॿुधणी 18 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। सकरंड में मासूम भाइटे जे क़तल ॾोह में गिरफ़्तार पुफियूं अदालत पेश। क़तल जो एतराफ़। नवाबशाह पुलिस क़तल केस में नामज़द शुमाइला मलाह ऐं अज़ीज़ा मलाह खे अदालत पेश कयो, जिते उन्हनि जो 164 जो बयान रिकॉर्ड कयो वियो। जांच ऑफिसर ख़ान मोहम्मद रिंद मूजिबि औरत अज़ीज़ा पंहिंजे भाइटे सिराज खे क़तल करण जो ॾोह क़बूल करे वरितो आहे, जंहिं बाद अदालत औरतनि खे 11 ॾींहंनि लाइ जेल मुंतक़िल करे छॾियो आहे। ख़ैरपुर नाथन शाह वेझो आबपाशी खाते जी कार्रवाई। केतिराई ॻोठ ड्राहे पट। मुतासिरनि जो एहतजाज। ॻोठ छपर ख़ान गाॾही, बीड़ो ख़ान गाॾही, ॻोठ हसनाणी, ॻोठ मोहिबाणी, दंग जा खोसा ऐं ॿियनि ॻोठनि खे गैर क़ानूनी ॼाणाए ड्राहिण ख़िलाफ़ ॻोठाणनि बिशारत साजिदी। ग़ुलाम रसूल गाॾही ऐं ॿियनि जो चवणु हो त सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे त सरकारी वाहुनि, कैनालनि या शाखनि जे कपरनि ते ठहियल गैर क़ानूनी अॾावतूं 20 फुट ताईं ड्राहियूं वञनि, पर इंतिज़ामिया इंतक़ामी कार्रवायूं कंदे 50 खां 100 फुट ताईं ड्राहे पट कयूं आहिनि। पनवाकिल जे कच्चे वारे इलाइक़े में चाचड़ बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ ॿुढण चाचड़ में ज़मीनी तकरार तां चाचड़ बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में नवाब चाचड़, दुरमोहम्मद चाचड़, सोहणो चाचड़ ऐं मुज़फ़र चाचड़ ज़ख़्मी थी पिया, जिन खे सखर मुंतक़िल कयो वियो। बुल्ली शाह करीम में फ़कीर मोहिब ख़ान जमाली जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ जमाली बिरादरी जो एहतजाज। जमाली बिरादरी पारां शहर जे मैन चौक खां प्रेस क्लब बुल्ली शाह करीम ताईं शब्बीर जमाली, ख़ान जमाली, अली अहमद जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त बाअसर माण्हुनि फ़कीर मोहिब जमाली ते कूड़ो केस दाख़िल करायो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे घुर था करियूं त मोहिब ख़ान जमाली मथां कूड़ो केस ख़तमु करे आज़ादु कयो वञे। कंदकोट में कोरोना जी मौजूदा सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ DC जी सदारत हेठि इजलास जी सदारत डेप्यूटी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी कई, जंहिंमें जनरल हशाम सईद, सिंध रेंजर्स जे कर्नल राय जावेद, DHO एहसान अकबर ऐं ॿियनि शिरकत कई। DHO पारां कोरोना वबा जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। DC मुनवर अली मिठियाणी जो चवणु हो त कोरोना जी 3 लहर तेज़ी सां फैलिजी रही आहे, जंहिंखां बचाव लाइ हिफ़ाज़ती SOPs ते सख़्ती सां अमल दरामद कराइण लाइ हर मुमकिन क़दम खयां वेंदा। सॼी सिंध जियां मटियारी में पाक आर्मी जा दस्ता पहुची गया। मटियारी शहर समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि जा दौरा। पाक आर्मी पारां बाज़ार समेत तालका अस्पताल मटियारी पहुची कोरोना वैक्सीन सेंटर जो दौरो करण बाद डेप्यूटी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह ऐं SSP आसिफ अहमद बुघियो सां अलॻि अलॻि मुलाक़ातूं पिणु कयूं। सूबाई वज़ीर रेवेन्यू पारां बुनियादी मसइलनि जे हल लाइ हिकमत अमली जोड़ण जूं हिदायतूं। सूबाई वज़ीर मखदूम महबूबुज़्ज़मा ज़िलई ऑफिसर खे हिदायतूं जारी कंदे चयो त अवाम जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ सिंध हुकूमत खां ख़ासि तरक़ियाती पैकेज मंज़ूर करायो वेंदो। आबपाशी ऑफिसर्स शाखनि ते पाणी जी गैर क़ानूनी वाराबंदी ऐं वाटर कोर्स ते कब्ज़नि बाबति बिना फ़र्क़ कार्रवाई करे पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ कनि। इन मौक़े ते डेप्यूटी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह, SSP मटियारी आसिफ अहमद बुघियो, वडेरो मीर चंद्र, कोऑर्डिनेटर शौकत अली उन्नड़, मीर मुसर्रत जाफ़री, रईस इमरान राहू, रईस महबूब आलम जमाली ऐं ॿिया मौजूद हुआ। जाफराबाद में कोरोना बाबति डेप्यूटी कमिश्नर जी सदारत हेठि इजलास में SSP जाफराबाद इफ्तिखार हुसैन समेत सियासी समाजी अॻवाननि, अंजुमन ताजरान, शहरी इत्तेहाद ऐं उलमाए कराम शिरकत कई। डेप्यूटी कमिश्नर अब्दुल रज़ाक खजक जो चवणु हो त ख़मीस ऐं जुमे ॾियारे शहर में मुकम्मल लॉकडाउन कयो वेंदो, जॾहिं त ॿियनि ॾींहंनि ते इफ़्तारी खां पोइ मार्केटूं बंदि रहंदियूं। ऐं सेवन शरीफ में पाणी जी खोट ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते एहतजाज। म्यूनिसिपल ऑफिस आॾो धरणो हयो वियो। इन मौक़े ते मोहम्मद नवाज़ रिंद, मोहम्मद ख़ान सोलंगी, अब्दुल हकीम बर्दी ऐं ॿियनि मुतालबो कयो त पब्लिक हेल्थ जे करप्ट ऑफिसर्स खे हटाए 48 कलाकनि अंदरि सेवण वासियुनि खे पाणी मुहैया कयो वञे। हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com।
ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।